अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद तो कयां था सब ठीक हूंदव ऐं तव्हां जो असां भी ठीक आहियां। त फ्रेंड्स अॼु जी वीडियो जो टॉपिक आहे त उहो ऐप जेको हज़ारनि ऐपनि खे डाउनलोड करे थो, उहो कीअं थो करे ऐं कीअं जेको आहे कहिड़ो ऐप आहे उहा अॼु तव्हांखे उन जे बारे में ॿुधाईंदुमि। त उहो ऐप, उहा एप्लीकेशन जेका हज़ारनि एप्लीकेशन या हज़ारे ऐप्स जेके आहिनि उहे डाउनलोड करे सघे थी, या असां उन ते डाउनलोड करे सघूं था। कहिड़ो बि ऐप हुजे, असां कहिड़ी बि एप्लीकेशन हुजे, उहो उन एप्लीकेशन तां डाउनलोड करे सघूं था। त फ्रेंड्स हलूं था वीडियो जी तरफ़ ऐं तव्हांखे ॿुधायूं त उहो कहिड़ो ऐप आहे ऐं उहो कीअं यूज़ थींदो आहे। फ्रेंड्स आऊं आहियां जुनैद अहमद ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो जुनैद अहमद ऑफिशियल। त फ्रेंड्स हलूं था वीडियो जी तरफ़ ऐं वीडियो जेको आहे उन में अॼु आऊं तव्हांखे हिन वीडियो में इहो ॿुधाईंदुमि त असां एप्लीकेशन जेका आहे जंहिंजे बारे में ॻाल्हाइण था चाहियूं उहा आहे प्ले स्टोर। प्ले स्टोर हिकु अहिड़ी एप्लीकेशन आहे जेका तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था। त इन ते असां हज़ारे ऐप्स जेके आहिनि उहे डाउनलोड करे सघूं था। वीडियो एडिटिंग ऐप हुजे या कहिड़ो बि क़िस्म जो ऐप हुजे उहो असां आसानी सां प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघूं था। त फ्रेंड्स अॼु असीं जेको आहे इन बारे में सिखंदासीं ऐं जेकॾहिं असांखे ज़रूरत पए कंहिं बि एप्लीकेशन जी, कंहिं बि ऐप जी, त उहा असां प्ले स्टोर तां आसानी सां डाउनलोड करे सघूं था, इंस्टॉल करे सघूं था। त फ्रेंड्स हलूं था वीडियो जी तरफ़ ऐं तव्हांखे आउं ॿुधायां थो त इंस्टॉल कीअं कजे प्ले स्टोर तां जेको आहे सो उनखे प्ले स्टोर खे कीअं यूज़ कजे, प्ले स्टोर तां को बि ऐप कीअं थो डाउनलोड करे सघे। फ्रेंड्स असीं अची विया आहियूं मोबाइल जी स्क्रीन ते ऐं हिते तव्हां प्ले स्टोर हे वारो ॾिसी सघो था। हे जेको आहे प्ले स्टोर आहे, इन ते असां ओपन कंदासीं इनखे त हिन तरीक़े जो इंटरफेस स्टार्ट थी वेंदो ऐं इन ते असां हिते मथे लिखियलु आहे सर्च फॉर एप्स, लिखियलु आहे सर्च फॉर एप्स। इन ते असां क्लिक कंदासीं ऐं हिते को बि ऐप, असां मिसाल जी ॻाल्हि सिंधी कीबोर्ड था सर्च कयूं, सिंधी कीबोर्ड। त फ्रेंड्स तव्हां ॾिसी सघो था त हिते केतिरा ई सारा जेको आहे सिंधी कीबोर्ड अची चुका आहिनि, जेके बि आहिनि प्ले स्टोर ते ठहियल आहिनि एप्लीकेशन्स। इहे त इहे जेके आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था, तव्हां हितां को बि डाउनलोड करे सघो था। मिसाल जे तौर ते ऐं हे वारो, हे सेकेंड नंबर वारो ऐप ते क्लिक कंदुमि त तव्हां ॾिसी सघो था हिते इंस्टॉल जो ऑप्शन अची वियो। इंस्टॉल ते क्लिक कंदासीं त इहो ऐप जेको आहे डाउनलोड थियणु, इंस्टॉल थियणु शुरू थी वेंदो। त फ्रेंड्स अहिड़े तरीक़े सां इहो असांजो ऐप इंस्टॉल थी वेंदो। जेकॾहिं इहा ग्रीन कलर जी जेका पटी आहे उहो चारों तरफ़ जो फिरी ईंदी, यानी इंस्टॉल थी वियो, डाउनलोड थी वियो इहो ऐप असांजो। त फ्रेंड्स अॼु जी हुई इहा वीडियो, जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कजो ऐं हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो। अहिड़ी खोड़ सारी वीडियो ॾिसण जे लाइ। त मिलंदासीं की ॿी वीडियो सां गॾु, तरह ताईं अल्लाह हाफ़िज़, सदाईं गॾु।